सिंधु दर्शन गाने ॿुधायूं ॿोली बचाई। ओम शांति एंड जय झूलेलाल। ओम शांति अमायरा पुट, अॼु ॾाढी हिकु नंढी ॻाल्हि तोखे ॿुधाईंदी। हिकु अहिड़ी ॻाल्हि जहिड़ी असां रोज़ ॾिसूं था पर सम्झूं नथा। घणेई माण्हू खाधो अधूरो छॾे ॾियनि था, बिना सोचे बिना सम्झे। थाली भरी पई हूंदी आहे पर दिलि खाली रहिजी वेंदी आहे। ऐं पुट, किथे परे परे केरु अॼु बि बुखियो सुम्ही रहियो आहे। हर राति पुट अमायरा, ही सिर्फ़ खाधो न आहे, ही भॻवान जो प्रसाद आहे, कंहिंजी दुआ, कंहिंजी उमीद। अमायरा ॾाॾीअ खां पुछियो त दादी, असांखे छा करणु घुर्जे? दादीअ जवाब ॾिनो, बस पुट, एतिरो ही थालीअ में खणो जेतिरो खाई सघूं। हर एक दाणे जो सम्मान करियूं। असां प्लेट में जेतिरो बि अन्न दाणो वेस्ट करियूं था, उहो कंहिंजो पेट भरे सघे थो। पुट, अगरि थी सघे त बांटियो, अगरि थी सघे त परवाह करियो। नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं, हिन सां वॾो फर्क़ु पवंदो आहे। बे पुट, यादि रखजे, अन्न जो अपमान जीवन जो अपमान आहे। खाधे जी कदर करियूं, छो त हर दाणो कंहिंजी दुआ आहे। ओम शांति शांति शांति।